नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त की बिरिया सिटी में खबर ॾींदा बिरिया सिटी ऐं बरपासे में बदअमनी अरूज ते पहुची वई। एक ॾींहं में 2 हंधनि ते चोरी जो वारदातूं। 2 बलोड़ मेयुनि समेत लखें रुपयनि जो सामान नामालूम चोर चोरी करे फरार थी विया। रात देर सां बिरिया सिटी वेझो ॻोठ दाली जे बुरड़ा पाड़े माइडोकेड़ वसीम राजा बुरड़ो जो 2 बलोड़ मेयूं नामालूम चोर काए विया। सुबुह सवेर खबर पवण ते वॾे तइदाद में भाॻियनि ऐं ॻोठाणनि पहुची चोरनि जा पेरा खणाया, जेके रोड ते पहुची खत्म थी विया। जॾहिं त ॿियो वाक़ियो बिरिया रोड जे फतेहपुर पाड़े में नामालूम चोर 4 ॾींहं अॻु फोत थियल मंसूर राजपर जे घर में गिड़ी रोक रक़म सोना जेवर टीवी बैटरी यूपीएस ऐं ॿियो घरेलू सामान चोरी करे फरार थी विया। पुलिस खे इतला ॾियण बावजूद 3 कलाकनि खां पोइ पुलिस वाक़े वारे हंधि पहुची चकर लगाए मोटी हली वई। उन सिलसिले में शेरिन तोड़े समाजी अॻवाननि ख़ालिद राजपर, एडवोकेट वसीम राजा बुरड़ो, अजीजुल रहमान अमरूटी ऐं ॿियनि चयो त बिरिया सिटी जे सॼे तालुके में चोरियुनि फुरुनि ऐं दाड़नि जो आज़ार वधी वियो आहे। रोज़ानो चोरियुनि ऐं फुरुनि जा वाक़िया महमूल बणिजी विया आहिनि। जॾहिं त इंसामिया माण्हुनि खे चोरनि ऐं लुटेरनि जे रहम वकरम ते छॾे ॾिनो आहे। बिरिया तालुके जो DSP ऐं SHOs मुकमिल ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि। गुज़िरियल राति पिणु वकील अॻवान लियाकत बिरोई जो नंढो भाउ कुर्बान बिरोई शहर खां ॻोठ ईंदे नामालूम फोरन अथा मज़म्मत ते मारिजी वियो हो। हिननि IG सिंध DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं ॿियनि वस वारनि खे अपील कंदे चयो आहे त SSP नौशरो फिरोज कयूम पिताफी के फौरन हटाए जिले नौशरो फिरोज जो अमन अमान बहाल करायो वञे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।